जंगी शाही मावा के ख़बर ॾींदा आहियूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जंगशाही जे रिपोर्टर अब्दुरऊफ़ बिरोही ऐं जंगशाही जे समाज सुधारकनि ते आरोपलान जी चोरीअ में ॼाणायल जवाबदारनि जे कयल हमले में ज़ख़्मी ॻोठाणे खे सिविल अस्पताल ठठो मुंतक़िल कियो वियो। उन ॾस में जंगशाही जे रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुरऊफ़ बिरोही राब्तो करण ते ॿुधायो आहे त जंगशाही वेझो ॻोठु सब्ज़अली बिरोही जे आरोपलान जे 100 खां मथे चोरी कयल सोलर प्लेटुनि जी मीडिया में ख़बरूं अचण ऐं मथसि केस दाख़िल थियण बैदि जवाबदार धुर मक़ामी ॻोठाणनि सां गॾु सहाफ़ियुनि ते मशिरजी खेनि हिरासान करण समेत जंगशाही जे समाजी कारकुननि अब्दुल हक बिरोही, रिज़वान बिरोही, मुख्तियार बिरोही ते हमिलो करे मुख्तियार बिरोहीअ खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे, जंहिंखे जंगशाही थाणे जे लेटर जे आधार ते सिविल अस्पताल ठठो इलाज लाइ मुंतक़िल कियो वियो आहे। हुन चयो त जॾहिं खां ॻोठु सब्ज़अली बिरोहीअ जे आरोपलान जी चोरी थियल प्लेटुनि जी रिकवरी मक़ामी बाअसर जवाबदारनि वटां थी आहे, उन ॾींहं खां पुलिस पारां चोरीअ में मुलविस ॼाणायल जवाबदार खेसि ऐं जंगशाही जे समाजी कारकुननि खे धमकाए ऐं हिरासान करे रहिया आहिनि। होॾां रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे जंगशाही जे रिपोर्टर अब्दुरऊफ़ बिरोही समेत धमकाए हिरासान करे मथां हमले करण वारे मामले जो नोटिस वठण लाइ ठठे जे SSP आफ़ताब निज़ामानीअ खे ॼाण ॾिनी वई, जंहिं पिणु मामले जी हल ख़ातिरी कराई आहे, जॾहिं त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ठठो पारां पिणु जंगशाही जे रिपोर्टर अब्दुरऊफ़ बिरोहीअ ते हितां जे बाअसर धुरुनि जे कयल हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे ठठे जे SSP ऐं ॿियनि वसवारनि खां आरोपलान जे सोलर प्लेटुनि जी चोरीअ वारे केस में मुलविस जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कंदे सहाफ़ी अब्दुरऊफ़ बिरोहीअ खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे।